नाज़रीन नौशरो अफरोज़ खां रिपोर्ट शामिल कंदासीं। डिस्ट्रिक्ट रिपोर्टर मोहम्मद हसन सोमरोजी मिठियाणी थाणे जी हद फाटक स्टावर्ट ज़रिए ज़मीन ते चौकीदारी कंदड़ पीरसन सारंग सोलंकी खे हथियारबंदनि पारां यरगमाल बणाए सोलर प्लेटूं खणण जी कोशिश दौरान मज़म्मत ते पीरसन खे सख़्त ज़ख़्मी करे फ़रार थी विया। पीरसन सारंग सोलंकी जा ॾंद चप ऐं नक में शदीद क़िस्म जा धक लॻण सबबि रतोरत ज़ख़्मी हालत में मिठियाणी अस्पताल पहुतो, जिते ज़ख़्मी सारंग सोलंकी चयो त टिनि हथियारबंदनि मूंखे यरगमाल बणाए सोलर प्लेटूं खणण जी कोशिश कई, जिन मां हिक जो नालो सरवर छॾिड़ो आहे, जॾहिं त ॿ ॿिया बि साॻी ज़ात जा हथियारबंद हुया, जिन सां आउं मज़ामत कई त मूं ते हथियारनि सां वार कयो ऐं तेज़ धार धातो मुंहं में हणी कढियो, जंहिंजे नतीजे में मुंहिंजो चप ॾंद ऐं नक में शदीद ज़ख़्म जो धक लॻो आहे। हिन वक़्तु तकलीफ़ वारी सूरत हाल में आहियां। होॾां मिठियाणी अस्पताल में डॉक्टर मुक़रर न हुजण सबबि नौशरो अफरोज़ अस्पताल रिफर थियण ते पीरसन सख़्त परेशान। पुठिए पासे मिठियाणी पुलिस वाक़िए वारी जाइ ते न पहुची सघी, जंहिं सबबि हथियारबंद आसानी सां फ़रार थियण में कामयाब थी विया, जंहिं करे शहरियुनि जो चवणु हो त मिठियाणी पुलिस चोरनि जी बिटबण जी पाथारी धारीअ जो किरदारु अदा करे रही आहे, जंहिं सबबि आए ॾींहुं वारदातुनि में इज़ाफ़ो थींदो पियो वञे ऐं अॼु हिक पीरसन ते पिणु तशदुद कयो वियो आहे। शहरियुनि एसएसपी नौशरो अफरोज़ खां मुतालबो कयो आहे त जल्द खां जल्द एसएचओ मिठियाणी ऐं थाणे ते भत्तो गॾु कंदड़ वॾो मुंशी खे फौरी तौर हटाए शहर जो अमन अमान बहाल कयो वञे, न त ॿी सूरत में एहतजाज कयो वेंदो। सारंग केरु विड़ियो आहे तव्हां सां? छजड़ा विड़ी आहिनि? घणा ॼणा हुया? ॿ ॼणा विड़िया आहिनि। उन्हनि खे तव्हां सुञातो आहे? नालो छा अथनि? हिकिड़े जो नालो सरवर आहे, ॿिए जो? अच्छा, छा जे लाइ आया तव्हां सां? छो विड़ी विया आहिनि? प्लेटूं खणी विया आहिनि चोरी करे? पुलिस आई आहे? पुलिस हींअर ताईं कोन आई आहे अञा ताईं?